ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं करौंडी खां। करौंडी में घर जी भित किरण सबब बाड़ा दबजी फोत थी विया। हिकु ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। खोखर पाड़े में 8 वरें जो अली हसन खोखर, 10 वरें जो साकिब कलोड़ो दबजी फोत थी विया। वाक़े में शहबाज़ खोखर मलबे हेठां दबजी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ख़बर अवां सां हिकु ॿियर शेयर कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं करौंडी खां। करौंडी में घर जी भित किरण सबब 2 ॿारड़ा दबजी फोत थी विया ऐं हिकु ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो। खोखर पाड़े में 8 वरें जो अली हसन खोखर, 10 वरें जो साकिब कलोड़ो दबजी फोत थी विया। वाक़े में शहबाज़ खोखर मलबे हेठां दबजी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी करौंडी जो रिपोर्टर दानिश मुग़ल असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी दानिश, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। करौंडी जो खोखर पाड़ो आहे, जिथों जो रहवासी आहे मंज़ूर अली खोखर, जंहिंजे घर जी भित किरण सबब 2 ॿारड़ा जेके 8 साला अली हसन खोखर ऐं 10 साला कलोड़ो सॼे ते ई दबजी फोत थी विया। जॾहिं त 4 ॿारड़ो आहे शहबाज़ खोखर, जेको शदीद ज़ख़्मी थी पियो। ॿारड़ा रांदि खेॾे रहिया हुया त ओचितो भित किरी पई, जंहिंजे हेठों अची ॿारड़ा दबजी विया। ॿारनि जी फोतगी जी इतलाह बाद संदसि घर में कोहान अची वियो, जॾहिं त शहर में बि सोग वारी सूरत हाल पिण आहे। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।